नाज़रीन, अवांखे कॿी अहम ख़बर ॾियूं त केपीके में चूंडूं कराइण लाइ मुशावरत कई वई आहे। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में ॻाल्हियूं थियूं आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे अपडेट कयो पिया। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में चूंडुनि जी तारीख़ बाबति ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जे वफ़द ऐं सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी ऐं डीजी ला शामिल आहिनि। अवांखे अपडेट कयो पिया। केपीके में चूंडूं कराइण लाइ मुशावरत जारी आहे। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे ॿुधायूं त गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में चूंडुनि जी तारीख़ बाबति ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ज़रियनि चयो आहे इलेक्शन कमीशन जे वफ़द में सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी ऐं डीजी ला शामिल आहिनि। सूबा इलेक्शन कमीशन जा अमलदार बि मौजूदु आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं त केपीके में चूंडूं कराइण लाइ मुशावरत कई वई आहे। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। केपीके में चूंडूं कराइण लाइ मुशावरत जारी आहे। गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन जी टीम में ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि।